अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां आहियां किंज़ा फातिमा। मां ॾिसी रहिया आहियो न्यू मिरान न्यूज़। रुक कयूं था ख़बरनि लाइ। शहदादपुर रिपोर्टर फ़कीर मोहम्मद चांडियो सिंध सरकार जे पार्लियामेंट सेक्रेटरी एंटी करप्शन सरदार पारस देरो रात ॾींहुं हिक करे लॻल रोहिड़ी केनाल खे गारो हेवी मशीनरी घुराए बंदि कराए छॾियो आहे। उन सिलसिले में सिंध काबीना जे मेंबर सरदार पारस देरो मीडिया खे ॿुधायो त ख़ैर सां रोहिड़ी केनाल जे घारे जे बंदि कराए छॾियो आहे ऐं घारे जी पाणी में फाथल ॻोठाणे खे पब्लिक स्कूल समेत ॿिए महफ़ूज़ हंधनि तरसायो वियो आहे, जिन मुतासिरीन खे खाद खुराक समेत दवाऊं ऐं टेंट ॾिना विया आहिनि। पर वधीक चयो त पाणी हेठि आयल ॻोठनि जे रहवासियुनि जी माली भरपूर मदद कई वेंदी ऐं फ़सलुनि जो मुआवज़ो आबादगारनि खे सिंध सरकार खां ॾियारियो वेंदो। सिंध असेंबली जे मेंबर सरदार पारस डेरो वधीक चयो त तुक जे अवाम खे अकेलो न छॾियो वेंदो ऐं तुक जी अवाम जी भरपूर ख़िदमत कई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहियो न्यू मिरान न्यूज़।